सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान है जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। साह खणण सां शैतान सड़ी वेंदो आहे। हज़रत इमाम अब्दुल वहाब शहरानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, जेकॾहिं नमाज़ बाजमात जी सफ़ में खलल विथी न थिए त शैतान उन में दाख़िल थी वसवसा न विझी सघंदो। उन करे जो जॾहिं उहो सफ़ जे वेझो थींदो त सफ़ वारनि जे साह खणण सां सड़ी वेंदो, छो त हदीस पाक में आहे अल्लाह पाक जी हिमायत ऐं मदद जमात सां आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको सिफ़ खे मिलाईंदो अल्लाह पाक उन खे मिलाईंदो ऐं जेको सिफ़ खे टोड़ींदो अल्लाह पाक उन खे टोड़ींदो। हज़रत अल्लामा मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, जेको सफ़ में का अहिड़ी शइ मिसाल तो जूता थैलो बैग वग़ैरह रखे जेका सफ़ जे पूरे थियण में रुकावट बणिजे, उहो बि सिफ़ टोड़ण जी वईद में दाख़िल आहे। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, अल्लाह पाक जो सिफ़ खे मिलाइण वारे जे मिलाइण मां मुराद इहो आहे त अल्लाह पाक उन खे पंहिंजी रहमत सां मिलाए छॾींदो ऐं उन जो दर्जो बुलंद फरमाए उन खे नेक माण्हुनि जे मक़ाम ऐं मर्तबे जे वेझो करे छॾींदो आहे। ऐं अल्लाह पाक जी सिफ़ खे टोड़ण वारे जे टोड़ण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह पाक उन खे पंहिंजे सवाब ऐं पंहिंजी वधीक रहमत खां दूर यानी परे करे छॾींदो आहे। त याशिकान नमाज़ सिफ़ूं टोड़ण जे गुनाह खां पाण खे बचाइण ऐं सिफ़ुनि जी विथी ख़तमु करण ऐं कराइण जे अहसास पैदा करण जे लाइ इन ते गौर करण जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।